नाज़रीन, क्रिकेट के हवाले से वाक़ई अपडेट कंदासीं त पाकिस्तान अफगानिस्तान खिलाफ़ थियल T20 सीरीज़ लाइ स्क्वाड जो ऐलान करे छॾियो आहे। शादाब खान कप्तान मुक़ररु कयो वियो, जॾहिं त बाबर आज़म ऐं शाहिन शाह आफ़रीदी खे आराम ॾिनो वियो। आज़म खान, एहसानुल्लाह, मोहम्मद तैयब ऐं साइम अयूब टीम में डेब्यू कंदा। अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, फ़हीम अशरफ, मोहम्मद नवाज़, मोहम्मद वसीम जूनियर ऐं समा खान स्क्वाड जो हिस्सो आहिनि। PSL में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ अबरार अहमद, हसीबुल्लाह ऐं अबरार अहमद रिज़र्व रांदीगरनि में शामिल आहिनि। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद। जी सबा, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे जेको चेयरमैन आहे, मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन नजम सेठी ऐं उन सां गॾु पाकिस्तान क्रिकेट टीम जो चीफ सिलेक्टर हारून रशीद अॼु कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में अफगानिस्तान ख़िलाफ़ रिथियल 3 T20 मैचिस ते ॿधल सीरीज़ जे लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान कयो। टीम जो ऐलान करण खां अॻु में जेको चेयरमैन आहे सिलेक्शन कमेटी जो हारून रशीद, उन खां अॻु में PCB चेयरमैन कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे रखियूं त हिकु त इंडिया सां उन्हनि जो एशिया कप जे हवाले सां जेके मामला आहिनि उहे अञा ताईं हल न थिया आहिनि। उनखां अलावा वर्ल्ड कप में पाकिस्तान जी टीम वेंदी या न वेंदी उन जे हवाले सां संदसि चओ त गवर्नमेंट जीअं असांखे हुकुम कंदी त असां उनखे फॉलो कंदासीं। उन सां गॾोगॾु हीअ जेकी सीरीज़ आहे इन में उन्हनि नौजवान ऐं सीनियर रांदीगरनि खे मिक्स तौर ते चांस ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़ासि करे जेकी PSL जी मैचिस हलनि थियूं उन में जिन रांदीगरनि परफॉर्म कयो आहे उन्हनि खे चांस ॾिनो वेंदो ऐं ख़ासि करे सीनियर प्लेयर्स खे जेके मजमूई तौर ते केतिरे अरसे खां टीम खे लीड कर रहिया आहिनि, टीम जी कामयाबी में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि, उन्हनि में काफ़ी रांदीगरनि खे इन सीरीज़ में आराम ॾिनो वियो आहे, जंहिंमें कप्तान बाबर आज़म आहे, मोहम्मद रिज़वान आहे, शाहिन शाह आफ़रीदी आहे, फ़ख्र जमा आहे ऐं हारिस रऊफ़ जेके आहिनि उहे हिन सीरीज़ में पाकिस्तान जी टीम जी नुमाइंदगी न कंदा, उन्हनि खे आराम करायो वियो आहे। PCB चेयरमैन जो चयो त उन्हनि सां गॾु ॻाल्हियूं कयूं वियूं ऐं उन्हनि खे राज़ी कयो त आराम कंदा ऐं उन जाइ ते जेको शादाब खान आहे उहो पाकिस्तानी टीम जी क़यादत कंदो। ॿियनि रांदीगरनि में अब्दुल्ला शफीक आहे, आज़म खान जेको मुइन खान जो पुटु आहे उनखे स्क्वाड में शामिल कयो वियो आहे, फ़हीम अशरफ आहे, इफ्तिखार अहमद आहे, एहसानुल्लाह फास्ट बॉलर आहे जंहिं तमामु बहितरीन बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो आहे, हिन वक़्तु टॉप विकेट टेकर आहे, कराची किंग्स जो कप्तान इमाद वसीम आहे, मोहम्मद हारिस विकेट कीपर बैट्समैन आहे, मोहम्मद नवाज़ आहे, मोहम्मद वसीम जूनियर आहे ऐं नसीम शाह सां गॾु साइम अयूब, शान मसूद, तैयब ताहिर ऐं ज़मान खान खे 15 रुकनी स्क्वाड में शामिल कयो वियो आहे। जॾहिं त इब्रार अहमद, हसीब खान ऐं उसामा मीर जेके आहिनि उहे रिज़र्व रांदीगर तौरु मुल्क में हूंदा, ट्रेवल रिज़र्व न हूंदा पर मुल्क में हूंदा, जॾहिं उनजी ज़रूरत पवंदी त उन्हनि खे उते घुराए सघिजे थो। त 24 खां 27 तारीख़ ते शारजाह में अफगानिस्तान ख़िलाफ़ 3 T20 मैचिस ते ॿधल सीरीज़ जे रेथियल लाइ शेड्यूल थियल आहे, उन जे लाइ अॼु चीफ सिलेक्टर हारून रशीद टीम जो ऐलान कयो आहे। जी मुजाहिद सोलंकी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।